जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ास खल्के मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकाई कलमू ते करीम ते चिटो चायाई अना मौलाक अंत महबूबी इयं उताई दुखी दिनाई बई सराहूं सैयद के हिकड़ी खुशखबरी त असांजे हैदराबाद जेको असांजो पाड़ो भी आहे चवंदा आहिनि पाड़ो प्यारो हुअणु घुरिजे उन प्यारे पाड़े हैदराबाद खां असांजा मोहतबर ऐं मुअज़्ज़ज़ ख़तीब जिन खे शहनशाह ख़िताबत जे लक़ब सां यादि कयो वञे थो असांजे पाकिस्तान में हिकिड़ो तमामु सुरीलो अंदाज़ हूंदो हो कारी मोहम्मद हनीफ़ मुल्तानी नवर अल्लाह मरकदहू जेके ज़ाहिरी अखियुनि खां उहे बि महरूम हुया हाफ़िज़ जाफ़र लंजार जियां पर हाफ़िज़ कारी मोहम्मद हनीफ़ साहब मूं अञा नओं इस्लाम क़बूलियो हो उंडियुनि में कराची जे अंदरि हुन जा जॾहिं जलसा थींदा हा त माण्हुनि जा समुंड उथली पवंदा हा एॾो हुन जो अंदाज़ ख़ूबसूरत उन अंदाज़ खे जीआरियो आहे असांजे हैदराबाद जे शहनशाह ख़िताबत मोहतरम जनाब कारी कामरान साहब दामत बरकातुल आलिया हिन दरमियान में साईं मता सम्झनि त ख़िताब जी दावत उहा त कोन थो ॾियानि हिन महिल पर आउं साईं खे जीकार ऐं भलीकार पेश थो कयां जो हू असांजे महफ़िल जा जलवे अफ़रोज़ थिया आहिनि अव्हां खे सामीन खे आउं ख़ुशख़बरी इहा थो ॿुधायां त असांजे अॼोकी महफ़िल जा चीफ गेस्ट इशारो सम्झी विया हूंदऊं हज़रत काज़ी मुतीउल्लाह सईदी साहब दामत बरकातुल आलिया जेके पंजाब खां सफ़र करे हुतां त पाण एयरलाइन जो जहाज़ जो सफ़र करे आया पर सफ़र आहे उन में बि कई इंतज़ार जूं घड़ियूं कई मरहला माण्हू तां गुज़रनि था जंहिंमें सफ़र महसूस थिए थो पोइ वरी कराची जे एयरपोर्ट खां असांजे थाणे बुला खान जी धरतीअ ताईं पहिरियों दफ़ो कही अचणु काज़ी मुतीउल्लाह सईदी साहब जिन असां वटि ॾींहं जो ई तशरीफ़ फरमा थिया ऐं असांजे लाइ इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे अॼु हू असांजे शहर में मुंहिंजे ग़रीब खाने ते मौजूदु आहिनि चंद ई लम्हनि में तव्हां असांजे साम्हूं जलवा अफ़रोज़ थींदा पाण भरपूर संदन आजियां कंदासीं इस्तक़बाल कंदासीं खेनि भलीकार चवंदासीं संदन आदर भाव कंदासीं पंहिंजो जेको वफ़ा जो वड़ आहे उहो कंदासीं ऐं संदन आमद खां पोइ स्टेज ते ॾिसो आलम सगोरा वेठा आहिनि शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो नवर अल्लाह मरकदहू जा बिरादर असां वटि जलवे अफ़रोज़ आहिनि डॉक्टर साहब जूं मोहबतूं शफ़क़तूं ऐं यादूं असां वटि महफ़ूज़ आहिनि पर संदन बिरादर असांजे दरमियान मौजूदु आहिनि असां ॾाढी सराही था महसूस कयूं त उन शहीद जी यादि असांजे दिलनि में अॼु बि पत्थर जे लकीर जीअं क़ाइमु ऐं उकरियल आहे उन्हनि जा बिरादर असांजे दरमियान में वेठा आहिनि ऐं असांजे ज़िले जाम शोरे जा अमीर जनाब मौलाना मोहम्मद कासिम खारानी साहब असां वटि तशरीफ़ फरमा थिया आहिनि इन्हनि सभिनी बुज़ुर्गनि जे मौजूद में हज़रत कारी कामरान साहब जनाब दामत बरकातुल आलिया जे मौजूदगी में असांजे हिन ई सम्झो त मोहल्लो ई हे साॻियूं चंद कदमनि ते असांजी मस्जिद बाबे रहमत मोटियाणी मोहल्लो थाणे बुला खान शहर जो हिकिड़ो ख़ासि केली भाइरनि जो पाड़ो ऐं जंहिंजे पाड़े में ही जलसो थिए पियो उते असांजो मक़ामी ॿारनि जो हलंदड़ मदरसो जिते ख़िदमतूं तालीम जूं सरंजाम ॾियनि पिया हाफ़िज़ नेमतुल्ला गबोल साहब जेके दुनिया जे वॾे तारीख़ी किले रनी कोट सां ताल्लुक़ रखनि था उतां जा हाफ़िज़ साहब असांजे मदरसे जा उस्ताद मोहतरम आहिनि ऐं सची ॻाल्हि आहे त इहो मदरसो असां शुरू में मूं पाण पढ़ायो उते केतिरा साल ऐं उन खां पोइ उस्ताद मुख़्तलिफ़ ईंदा वेंदा रहिया मुंहिंजी तमामु वॾी
दिल जी आस ऐं उम्मीद हुई त आऊं जंहिं पाड़े में पंहिंजो घर रखां थो पियो मौजूद, उतां के अल्लाह करे हाफ़िज़ पैदा थियनि। अल्हम्दुलिल्लाह इन्हनि डिघे अरसे जी महिनत खां पोइ इन मौक़े ते आऊं इहो तव्हांखे सनियो बि ॾींदुसि, न्यापो बि ॾींदुसि, पैगाम बि ॾींदुसि त हिकिड़ो तमामु वॾो असांजे कोहिस्तान जे धरती जा जेके भाइर वेठा आहिनि, ख़ासि करे उन्हनि खे निमाणी गुज़ारिश आहे त तव्हां मां केतिरा हारी बि हूंदा, बनियूं पोखींदा हूंदा, पर पोखियुनि बसर था, जंहिंखां वरी कावड़जनि बि था त अदाए बसर असां सां कोन निभायो, पर हाणे शायदि कल्ह खां कुझु निभाइणु शुरू कयो आहे बसर दोस्तनि सां। सो पर बसर वारी पोख जी ॻाल्हि न आहे, वॾे वण जे पोख जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां मां को हारी, को किसान वण पोखे, उहो वॾो वण जॾहिं फल झलण जे लाइ गुल जले ऐं कोई माण्हू अची उन वण खे पाड़ खां पटे विझे या कटे विझे या सटे विझे, तव्हांजे दिलि तां छा गुज़रंदो। त जॾहिं हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान उस्ताद मोहतरम किन ॿारनि ते महिनत करे उनखे 10 सिपारा, 12 सिपारा, 15 सिपारा, 18 सिपारा, 20 सिपारा यादि कराए, पोइ असांखे यादि अचे त यार उहो बनियूं केरु कंदो अबा, शेख साहब माल केरु चारींदो, अबा असां ग़रीब आहियूं, इहा ख़बर कोन्हे त ग़रीब जेकॾहिं आयो त पोइ इन खां मथे बि दौलत कहिड़ी आहे। जे तव्हांजे घर में क़ुरान हिफ़्ज़ जी सआदत अची वई त तव्हां दुनिया जा ग़रीब न, अमीर तरीन थी वेंदो, अमीर तरीन। तो जेकॾहिं वाकई तव्हां ग़रीब आहियो ऐं तव्हां अमीर तरीन थियण था चाहियो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जे हिफ़्ज़ में आख़िरी तोड़ ताईं पुॼायो। अॼु आऊं उन्हनि भाइरनि खे लखें किरोड़ें अरबें खरबें मुबारकूं ॾींदुसि जिन जा बछड़ा क़ुरान जा हाफ़िज़ थिया आहिनि। असांजे पाड़े जो भाउ अंगारो भट्ट साहब, जंहिंजो फर्ज़ंद हाफ़िज़ सिकंदर भट्ट, असांजो भाउ अनवर ख़ासि खेली, जंहिंजो फर्ज़ंद शाहजहान ख़ासि खेली हाफ़िज़ थियो आहे। असांजो भाउ क़ाइमदीन ख़ासि खेली, जंहिंजो फर्ज़ंद अरशद ख़ासि खेली हाफ़िज़ क़ुरान थियो आहे। ऐं असांजो भाउ सौराब ख़ासि खेली, जंहिंजो फर्ज़ंद ज़ुबैर ख़ासि खेली अॼु क़ुरान जो हाफ़िज़ थियो आहे। उन्हनि जे वालिदैन जे लाइ लखें जेको आहे सो मुबारकूं आहिनि। अॼोके हिन अज़ीम शान हमदो नात कॉन्फ्रेंस जे मौक़े ते मुंहिंजा दोस्तो, उन्हनि खे मुबारकूं हुजनि। काज़ी मुतीउल्लाह सईदी साहब ऐं असांजा ॿिया उलमा इकराम इंशाअल्लाह अनक़रीब उन्हनि हाफ़िज़नि जी दस्तारे फ़ज़ीलत करणु फ़रमाईंदा। तव्हां असां सभु गॾिजी उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं ॾींदासीं त जीअं जेको आहे इहे हाफ़िज़ वरी आलिम थियनि ऐं दीन जा दाई थियनि ऐं क़ुरान जा ख़ादिम थियनि ऐं इन क़ुरान जे पैगाम खे, इन जे सनीअ ऐं नियापे खे पाण बि पढ़नि, ॿियनि खे बि पढ़ाइनि, जग झर में पहुचाइनि ऐं इन पैगाम सां निभाइनि।